अदियूं अगी आयां पिरी पुॼाणा से कोयारा केण विया साजन सियाणा जे सुसी सिबाणा से वञी केच करारिया ए जॾहिं मां सजन जे वञण खां पोइ बीमार आहियां उहे मुंहिंजा सियाणा सुपरी कोयारा केॾां विया जे ससुई खे पसंदि पिया से वञी केच में आरामी थिया। हक़ीक़त हिन हाल जी जे ज़ाहिर करियां ज़री लॻे माठ मिरुनि खे डूंगर पवन डरी वञनि वण बरी ओभर उभरे की न की। जंहिंमां हिन इश्क जा विरह जे हाल जी रती जेतिरी बि ज़री पधरी करियां त मिरुनि खे सुन वठी वञे ऐं पहाड़नि जो जिगर फाटी पवे वण समूरा जेकर जली खाक थी वञनि ऐं सावक बिनी की न उसरे। हक़ीक़त हिन हाल जी जे ज़ाहिर करियां ज़बान लॻे माठ मिरुनि खे रसे सूर शोबान टाकर टिके कान जबल सभु जली वञे। मां जे ज़बान सां पंहिंजे बिरे जो बयानु करियां त मिरू बि सुन में पइजी वञनि ऐं धनारनि खे झोरी वठी वञे ऐं ठिकर जेकर क़ाइमु कीनरनि ऐं जबल समूरा सड़ी भस्म थी वञनि। सर्दियूं सुरातनि जी कोह थियूं पथर पवनि घाव न लॻनि घट जो रिया मां थियूं रुअनि चितारियो न चवनि पार मुंहिंजे पिरीअ तां। सर्दियूं छो थियूं सुरातनि जी नौरी ते विहनि सतियूं जिन खे को बि सूर या ॾुख न आहे से छो थियूं रोज़ राड़ो या मातम कनि हुनखे अंदर में को घाव न रसियो आहे उहे दौलाप बचा थियूं हंजूं वारीन उन पंहिंजे पिरीअ लाइ दिलि जान सां पार कढी नथियूं रुअनि। कंहिं पर रुआं पिरी अंदर न आहे उसाट लोहा का लकनि में वेरी मथे वाट छपर में छो छाट ॾिठुमि ॾुखोयनि जा। पिरी लाइ कहिड़ी रीत हंजूं वारियां अंदर में उहा अपर उकीर नाथम लकनि में लिंग चीरींदड़ वण आहिनि ऐं घस मथे दुश्मन बीठा आहिनि जबलनि में दर्द जी मारियुनि जा मुंहुं सुसाट सुआ।